गढ़ो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो आवाज़ हुजे दीवार छारो कीनी नींगर ठटे जे वार्ड 3 इस्लामपुर मोहल्ले भरसां क़ाइम क़दीम ॻोठ अला बचायो गंदरो मुसलसिल पियल शदीद तूफ़ानी बरसातुनि खां पोइ पाणी हेठि आयल चेल खां मथे बरसात ऐं गटर जे गिरियल पाणी सॼे ॻोठ खे पंहिंजे घेरे में आणे छॾियो, जंहिं करे हिक पासे उन बरसात ऐं गंदे पाणी जी ठहियल तलाउनि सबबि सॼे ॻोठ में मलेरिया गैस्ट्रो चमड़ी तोड़े ॿियूं विचणंदड़ वबाई ऐं मौतमार बीमारियूं फैलियल। यादि रहे त ॻोठ में बीठल चेल जे पाणी सबबि ॻोठ जो नंगर ठटे सां ज़मीनी राब्तो ख़त्म थियण करे ॻोठ जूं सवें न्याणियुनि तोड़े तालिब इल्म दर्सगाह स्कूलनि ऐं कॉलेजनि में वञी तालीम हासिल करण खां क़ासिर बणियल आहिनि। अहिड़े दर्दनाक पस मंज़र में सच पुछो त हिकु ॻाल्हि मूंखे अञा ताईं सम्झ में न अची सघी आहे त ठटे जी तरक़ी तामीर ऐं ख़ुशहाली लाइ ईंदड़ करोड़े रुपयनि जी सरकारी बजट मां हिकु रुपयो बि ख़र्च करण खां सवाइ उहा करोड़े रुपयनि जी रक़म बा अमानत वापसि क़ौमी ख़ज़ाने में पाए पंहिंजे हड़ा बड़ा तोड़े पंहिंजे ज़ाती मिल्कियत ऐं खीसे मां करोड़े रुपया ख़र्च कंदे ठटे में तरक़ियाती कमनि जा जाल विछाईंदड़ तोड़े अवाम जा घण घुरिया ऐं अवाम दोस्त सियासी बोहतारनि हेॾी वॾी मुसीबत में ग़रीब अवाम खे पिट ॾेई खेनि छोरो छिनो तनहा लावारिस ऐं निधणको कंदे खेनि मुश्किलातुनि तकलीफ़ ऐं सूरनि सदमनि जे रोले पाण आख़िर 9211 थी आख़िर विया केॾां ऐं लिकियूं किथे वेठा आहिनि ना अहिल असांजी मालिकी आहे हिन मुंहिंजे चवनि जो छा थींदो कीअं जी भईजान तव्हां माना छा चवणु चाहियो था? ये गुज़ारिश आहे दादा मोहम्मद गुज़ारिश आहे अचे असांखे मशीनूं ॾे पाणी निकिरे ॻोठ मां पाणी सॼो ॻोठ ॿुॾो पियो चांगनि खे मशीनूं ॾिनो आहे असांखे मशीनूं कोन था ॾियूं ऐं असांजा जेका माण्हू जीअं वञनि था उन्हनि खे चवंदा उहा हाज़िर ॾियूं था अञा मशीन का बि कोन ॾिनो आहे चो तरफ़ घरनि में पाणी आहे। महिरबानी करे दादा मोहम्मद साईं रिहाइश वारनि खे गुज़ारिश करे त अचनि पाणी मशीनूं ॾियनि असांखे मशीनूं पाणी कढायूं था त मक़सदु माना ही हर साल जो तव्हां सां ही चीज़ ईअं थिए थी? हर साल ईअं थिए थो असांजे पासे हेठा शहर जो पाणी सभु सारा जीअं त असां हींअर मौजूदु आहियूं इस्लामपुर महिला वार्ड नंबर 3 वॾेरो अला बचायो गंदरो ॻोठ जंहिंखे हर साल हीअ ज़िलत ॾिनी वञे थी ऐं हीअ जेको सो ज़िलत जी ज़िंदगी असांजा बचा ऐं असांजा घर जेको सो तव्हां हीअ ॾिसो त पाणी जे हेठि न रद पचा जे हिसाब जा ऐं न ई वरी असांजे बचनि में ॿी हिकिड़ी बीमारी नई फैलिजे पई जीअं हिन पाणी में हलण सां असांजी को बि माना दाद फ़रियाद करण वारो न आहे। 17 साल